स्कूल में फर्नीचर काने को असां हेठ पढ़ायो आहे जो असांखे स्कूल ठाराए ॾियो असां ॾिंगा जेका किरी पई आहे छा कोन बेंच बेचूं कोन्हनि के अच्छा स्कूल में मिठो पानी आहे पीअण जो वो भी कोन्हे स्कूल में टेबलूं भी कोन्हनि के स्कूल बिल्डिंग कीअं आहे तव्हांजी सही आहे न बगल बगल आहे तव्हांखे ख़ौफ़ थो थिए